अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कमांडो पवर लाइव सचाई न्यूज़ स्टूडियो में अवां सां मुखातिब आहियां। मदी जी मां अवां खे अहम ऐं ताज़ा तरीन ख़बर ॾींदो हलां त मदी जी थाणे ते हिकिड़ी रिपोर्ट दर्ज थी आहे, जंहिंमें मदी जी थाणे जे हद में जेको ॻोठु आहे जिंदो दिरो, उन ॻोठ में जेका बागड़ी बिरादरी आहे उन सां तालुक़ु रखंदड़ रमेश भील उन रिपोर्ट दर्ज कराई आहे त संदन जी भेण जेका अंजली नाले सां आहे उनखे ॾखण वासी जमील मेमण भॼाए वटि खणी वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं मदी जी मां त मदी जी थाणे ते हिकिड़ो केस रिपोर्ट थियो आहे, जंहिंमें ॻोठु जिंदो दिरो वासी रमेश भील उन रिपोर्ट दर्ज कराई आहे त संदन जी भेण अंजली खे जेको ॾखण वासी आहे जमील मेमण उहो भॼाए वियो आहे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पुलिस उन ते कार्रवाई कंदे ॾखण वासी जेको जमील मेमण आहे, जंहिंजे लाइ ॿुधायो वञे थो त उहो कपिड़ा इस्त्री करण जो कारोबार कंदड़ हुयो, त उन जे भाउ खे जेको जंहिंजो नालो ॿुधायो वञे थो फरीद मेमण आहे, उनखे पुलिस मदे जी गिरफ़्तार करे खणी आई आहे। अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त जो ॻोठु जिंदो दिरो वासी रमेश भील उन मदे जी थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई आहे त संदन जी भेण अंजली नाले सां उनखे ॾखण वासी इस्त्री कंदड़ जमील मेमण भॼाए वियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे ॾखण वासी ॾखणनि मां जेको पकोड़ा विकिणंदड़ आहे फरीद मेमण जो जमील मेमण जो भाउ फरीद मेमण खे गिरफ़्तार करे खणी आई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको ॾखण वासी आहे फरीद जमील मेमण जेको छोकिरी भॼाए वियो आहे, उन जी अॻु में बि शादी थियल आहे ऐं उनखे हिकु ॿार बि आहे ऐं उनजी भया बिरादरी मां का अॻुवाट शादी थियल आहे, शादीशुदा ॿुधायो पियो वञे।